तो जीअं हाणे चऊं था भई मंदिरो मां तोसां लॻाइणो आहे पर सचमुच लॻायूं था ख़ाली मथां छड़ो चऊं वेठा अंदरि हले छा वेठो हले घर जूं ॻाल्हियूं पढ़ाई कचर। हिकु माता सची दिलि सां विष्णु सां प्यार कंदी हुई त उनजे मुख में हमेशा इहो ई शब्द हूंदो हो विष्णु अर्पण। जेको कम करे फुल्का पचाए छा चवे कुछ भी कम करे साफ सफाई करे छा चवे विष्णु अर्पण। प्रसाद चावे त विष्णु अर्पण। पूजा पाठ करे त विष्णु अर्पण। सभई चओ इहो शब्द। सत्संग ते वहे त विष्णु अर्पण। भक्ति करे त विष्णु अर्पण। कथा ॿुधे त विष्णु अर्पण। भजन ॻाए त विष्णु अर्पण। भई जेको थिए वेठो असांजी डोर कंहिंजे हथ में आहे विष्णु भॻवान जे हथ में आहे। उहो ई रचयिता आहे क्रिएटर उहो ई आहे उन ई सभु क्रिएट कयो आहे असांखे ठाहियो बि विष्णु भॻवान आहे ऐं पंहिंजी लाइफ कीअं हलंदी उहो बि कंहिं डिसाइड कयो आहे विष्णु भॻवान डिसाइड कयो आहे। हाणे इहे माता जॾहिं विष्णु अर्पण में चवंदी हुई त नारद मुनि नाराज़ थी विया भई मां आहियां सभिनी खां वॾो नारायण जो भॻत इहा माई वरी नई किथां पैदा थी वई त जेलसी रखंदो हो वञी करे विष्णु भॻवान खे ॿुधाईंदो भई पृथ्वी लोक इहा माता अथव सॼो उन हिनजे मुख में छा हूंदो आहे विष्णु अर्पण हूंदो अथसि ऐं तव्हांखे उहो प्रिय आहे ऐं नारायण भॻवान खे छा था चवनि हा बाबा असांखे ॾाढी प्रिय आहे। भॻवान खे वणंदो आहे भई ॿिनि भक्तनि जे विच में कॉम्पिटिशन लॻाया जीअं अञा वधीक मुंहिंजी भक्ति करनि। हाणे हिकु दफ़ो नारद मुनि छा कयो भई ताक में हुयो भई कॾहिं ग़लती करे ऐं मां विष्णु भॻवान खे वञी हिनजी ग़लती ॿुधायां ऐं इहो प्रिय न हुजे मां ई खाली प्रिय हुजां त हिकु दफ़ो वीचारी कचिरो उछले पई ॿाहिरि त हुनजे मुख मां छा निकिरी वियो विष्णु अर्पण। नारद मुनि वञी करे ज़ोर सां हुनखे थप हई चई बिना कचिरो थी उछलाई ऐं छा थी चई विष्णु माना मुंहिंजो विष्णु छा कचिरो खाईंदो छा। हाणे वञे तो मथे वञी करे विष्णु भॻवान खे कंप्लेन थो करे भई ही ॾिसो माता हिनखे त अकुल ई कान्हे कचिरो थी उछलाए या छा थी चए विष्णु अर्पण। मां बि हुनखे ज़ोर सां थप हणी आई आहियां ऐं ध्यान सां जॾहिं विष्णु भॻवान खे ॾिसे त हुन थप जा निशान कंहिंजे चेहरे ते हुया विष्णु भॻवान जे चेहरे ते हुया। चएसि थो जॾहिं तूं हुन माता खे थप हई उन माता मुख सां कुछ न चयो पर हुनजे अंदर मां छा आवाज़ निकिती विष्णु अर्पण। त अगरि असां पंहिंजे मन में बाबा खे विहारींदासीं गुरूअ खे विहारींदासीं त असांखे जेका बि शइ मिलंदी तारीफ़ मिलंदी गिला मिलंदी उहे केरु खणंदा बाबा खणंदा छो त मन में केरु वेठा आहिनि बाबा वेठा आहिनि। हिकु दफ़ो बुल्ले शाह हुयो बुल्ले शाह पंहिंजे गुरूअ सां ॾाढो प्यार कंदो हो ॾाढो। उनजे घर में शादी हुई बुल्ले शाह जे घर में सूफ़ी संत हुयो पंहिंजे गुरूअ खे चई आयो भई मुंहिंजे घर शादीअ ते अचिजो त गुरू वीचारा वञी न सघिया त उन्हनि छा कयो पंहिंजा 2 शिष्य उते मोकिलियो उनजे बुल्ले शाह जे घर में शादीअ ते मोकिलियो। हाणे बुल्ले शाह जॾहिं गुरू पाण आयो हिनखे 2 शिष्य मोकिलिया अथई वीचारनि में ध्यान ई न ॾिनई उन्हनि खे न स्वागत कई न विहारी न खाधो खाराई त वीचारा ईअं ई वेठा थोरो प्रोग्राम अटेंड कयो पाणी थोरो खाधो खाधो ऐं घर हली आया। उते गुरु जेके आहिनि उहे सभु ॾिसनि वेठा भई बुल्ले शाह मुंहिंजे शिष्यनि जी रिस्पेक्ट इज़त न कई आहे। पोइ बुल्ले शाह सां ॻाल्हाइण ई बंदि करे छॾियो जिते बि उन्हनि खे बुल्ले शाह मिले गुरु ॿिए पासे मुंहुं करे छॾियो भई मूंखे अहिड़ो शिष्य ई न खपे जेको मुंहिंजी संगत जी इज़त न करे। त हाणे बुल्ले शाह ॾाढो रेस्टलेस थी वियो ॾाढो हुनखे आंदमान चालू थियो भई मुंहिंजो गुरु मूंखे कॾहिं निहारींदो ऐं कॾहिं मुंहिंजो गुरु मूंसां ॻाल्हाईंदो। वञी करे माफ़ियूं वरितई पंहिंजे गुरूअ खां उनखे चयो मूंखे माफ़ कर मूंखां ग़लती थी वई मां तव्हांजे शिष्यनि जी इज़त न रखी। गुरु ध्यान न ॾिनी चङो टाइम थींदो हुयो हिकु ॾींहुं ताईं सत्संग चालू हुयो गुरु अची वेठा गुरु भजन ॻाइनि था कलाम ॻाईंदा हुया उते पाकिस्तान में
त बुले शाह उथी करे नचण चालू थी वियो ऐं मन में चई अॼु त मां नची नची पंहिंजे यार खे मनाए रहंदुसि। बोल गोदरी वारे घनश्याम की ऐं वाकई एतिरो नचियो एतिरो नचियो एतिरो नचियो जो आख़िर गुरुअ खे हुनखे निहारणो पियो। बोल गोदरी वारे घनश्याम की हाणे गुरु कंहिंखे निहारियो? बुले शाह ने निहारियो। बुले शाह ख़ुशि थी वेंदो, वञी करे पेरनि ते किरी पियो, चएसि थो मैं बुले शाह हूँ, मैं बुले शाह हूँ। भाई आपने मुझे पहचाना, मैं बुले शाह हूँ। तो गुरु चएसि थो न तू बुले शाह ना आहीं, तू भूले शाह आहीं। भाई जंहिंखे विसरी वियो भाई कोई गुरुअ जी संगत जी इज्जत रखणी आहे, भाई तू भुलियल हुई, तू बुले शाह ना आहीं, तू छा आहीं? भूले शाह आहीं। भाई जंहिंखे विसरी वेंदो आहे भाई कंहिं वक़्तु असांखे छा करणु खपे। भाई ॿाराणी ॿुधी आहे कोई महिमान अचे असां हुनखे इज़त न ॾियूं, केर बि महिमान अचे घर में उन वक़्तु पंहिंजो कमु आहे उन महिमान खे इज़त ॾियणु, भले उहो गुरुअ जो महिमान आहे या केर बि आहे, इन करे हुनखे महिमान चयो हूंदो आहे। असांजी इंडिया में चवंदा आहिनि अतिथि देव भव, भाई महिमान आयो न भॻवान, कंहिं भागल वारी जे घर ते माण्हू ईंदा आहिनि। बोल गोदरी वारे घनश्याम की। त ॾिसो बुले शाह बि मन में पंहिंजे गुरुअ खे विहारियो, भले गुरु इज़त न पियो ॾेसि, निहारेसि न पियो, पर हुन इहो छॾी छा पंहिंजे गुरुअ जी पीछो छॾियईं छा न, चई मां गुरुअ खे मनाए रहंदुसि। त मन में असांखे बाबा खे ई विहारणो आहे कि बाबा अगरि रुसजी बि वञे त पाण खे भॼन ॻाए ॻाए बाबा खे मनाइणो आहे। जीअं बुले शाह नची नची करे बाबा खे पंहिंजे गुरुअ खे मनाए। बोल बाबा हरदास राम साहिब की उते माण्हू खिलंदा बि हुयसि बुले शाह जे मथां, भई तूं चरियो थी वई गुरुअ जे पुठियां, पर ध्यानु न ॾींदो। उहो ई सची भक्ति आहे। अगरि असां माण्हुनि जे था ध्यानु ॾियूं माना असांजी जेका प्रीत आहे बाबा सां उहा सची कान्हे। ऐं हिकु ॻाल्हि आहे भई शेवा जिते आहे उते शोर ज़रूर हूंदो, बिना शोर जे शेवा न हूंदी। इहा असांजी परीक्षा हूंदी आहे भई असां शोर ॾे त ध्यानु ॾियूं या शेवा ते ध्यानु ॾियूं। बाबा बि ईअं चवंदा हुआ शोर ॾे ध्यानु ॾींदव शेवा रहिजी वेंदव। इन करे शेवा करण वक़्तु बाबा चवंदा हुआ अखियूं बंदि, मुंहुं बंदि ऐं कन बि बंदि, केरु कुझु चए ॿुधणो ई कान्हे, पंहिंजी चुपचाप शेवा करे अचणी आहे। बोल बाबा हरदास राम साहिब की। कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला, कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। जो सारी दुनिया झूठी है, जहाँ सारी दुनिया मुझे वो वाली दरबार मिला। कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला, कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। जग की झूठी ना दे सच्चा प्यार, जग की झूठी ना दे
बाबा हरदास राम साहिब भी ये परीक्षा वठंदा हा। कोई माता आई वटि चईस मूंखे तव्हां पंहिंजो शिष्य ठाहियो त बाबा चईस 100% समर्पण कंदी आहियां। चईस हा बाबा मां कयो 100% समर्पण। जीअं पाण भॼन में चवंदा आहियूं आयसि मां तुंहिंजे द्वारे रिश्ता नाता पर विसारे न आहियूं छा सभई रिश्ता नाता। अञा वेहंदा न आहियूं यादि कंदा आहियूं फलाणी न आई आहे फलाणो न आयो आहे। भई अची करे बाबा वेठो आहे बसि थी वियो बाबा न आया आहियूं यादि कंदा आहियूं अॼु चाची न आई आहे चाचो न आयो आहे मामी न आई आहे मामो न आयो आहे। आयसि मां तुंहिंजे द्वारे रिश्ता नाता सभई विसारे त बाबा बि पुछनि था बेटा तू 100% समर्पण कयो जैसे हाँ बाबा मां 100% समर्पण कयो। बाबा ॾिसो कीअं परीक्षा था वठनि हुनजी। बाबा कीअं परीक्षा था वठनि चवनि था वठनि ये थैली असां सॼे जलगांव साहिब खां कणिक वठंदा आहियूं। सभिनी घरनि मां वञी करे थोरी थोरी कणिक वठी अच। भई दुनिया खे विसारंदी त असांखे पाईंदी आहे दुनिया खे न विसारंदी त असांखे न पाईंदी। वही वीचारी हिकु हिकु घर मां छा वठण वई कणिक वठण वई। जॾहिं आई बाबा वटि बाबा चवनि था सची सची ॿुधाए घणा घर छॾे आई आहीं। बोल गोदरी वारे बाबा ॼाणी ॼाणी हार हुया। चएसि थी बाबा उहो सौरी जो घर हिते हुयो ऐं पासे में वरी ॾेर जो घर हुयो उते कीअं वञा। बोल बाबा हरदास नाम तो बाबा चईस रिश्ता नाता न विसारिया थी न अञा दुनिया न विसारी थी। जिते तोखे दुनिया जी चिंता आहे अञा तूं दुनिया में फाथल आहीं पोइ तूं गुरूअ खे कॾहिं बि पाए न सघंदी। तोखे सभु चवंदा न लाज लज्जा सभु छॾिणो आहे तॾहिं तूं गुरूअ खे पाए सघंदी। हाणे चवनि था वरी हिकु दफ़ो वञ उहे ॿ घर बि वापसि वठी अच। वञे थी वीचारी सभु सौरी जे घर मां बि वठी आई ॾेर जे घर मां बि वठी आई। पोइ हुनखे बाबा हरदास राम साहिब हुनखे पंहिंजो शिष्य क़बूल कयो। बोल गोदरी वारे घनश्याम की कीअं नचंदो होए नवर टपंदो होए कीअं नचंदो होए नवर टपंदो होए मूंखे यादि पवंदे जुगालियो मूंखे यादि पवंदे जुगालियो कीअं नचंदो कीअं टपंदो कीअं नचंदो कीअं टपंदो ओली अमृत में नचो ओली अमृत में नचो अमृत में नचो अमृत में नचो अमृत में नचो कीअं आईंदो होए तेरो आईंदो होए याद
संतन मां छा सिखियासीं भई संसार में मोह न रखणो आहे। संसार जेका इज्जत बि ॾे थो उहो बि दिखावो आहे, सभिनी खे ख़बर आहे। उन खां पोइ बि कोशिशि कंदा रहंदा आहियूं भई फलाणो इज्जत ॾे, टीणो इज्जत ॾे, उन पासे वधीक ध्यानु हूंदो आहे। पर जेको गुरू असांखे ॾियण वारो आहे उते ध्यानु न हूंदो आहे। बाबा हुन माईअ खे छा चयो, वञ सहुरनि खां बि वठी अच ऐं ॾेर खां बि वठी अच, भई सेवा करी अच, हिन में शर्म छा आहे। ऐं बाबा चवंदा हुआ जिन सयो तिन पातो, भई सहन करणु सिखो। हिकु माता पुणे में बाबा हरदास राम साहिब वटि मथो टेकण आई, डीसेट माई तमामु सुठे घर जी, बाबा वटि पेरे पए पई। बाबा हुनखे 4 चंबा हया पुठीअ ते, बोल गोदरी हरे घनश्याम की। त माई खे ॾाढो ख़राबु लॻो, भई हेॾी संगत वेठी आहे ऐं हेतिरी संगत जे विच में बाबा मूंखे ईअं 4 चंबा हया आहिनि, पर मां कयो छा। उते जेके बीठा हुआ बाबा जा शिष्य या ॿिया हुया, चईसि माई तूं भागन वारी आहीं, बाबा तोखे धक हणी करे तुंहिंजा कष्ट कटे छॾिया, तुंहिंजा कर्म कटे छॾिया। बोल बाबा हरदास राम। त असां बि अगरि मंदिर ईंदा आहियूं, अगरि केरु थोरो कुझु चए थो त बाबा चवंदा हुआ सहो, सहो त लहंदो, जेको सहंदो उहो पाईंदो। त असां छा कंदा आहियूं, हिकु माता मूंखे मिली, मां चयोमांसि तव्हां मंदिर न ईंदा आहियो, चई हा मूंखे 20 साल थी विया आहिनि मां न ईंदी आहियां। छो न ईंदी 20 सालनि खां, चई मूंखे उहो माता हिकु प्रसाद ॾेई पई, मंडलीअ में बि ॾाढा दरकार ॾेई, उन ॾींहं खां वठी मां ईंदी न आहियां। बोल गोदरी वरे। त ॾिसो दुनिया खां नथी रुसे पर मंदिर खां थी रुसे।
त कंहिंखे वधीक इम्पोर्टेंस थी ॾे, दुनिया खे या मंदिर खे? दुनिया खे थी इम्पोर्टेंस ॾे। अगरि हिक ताराज़ी में दुनिया रखूं ऐं हिक ताराज़ी में असांजो शहनशाह बाबा रखूं, कंहिंजो मुल्ह वधीक थींदो? बाबा जो। हाणे दरगाह में मिलिया त ॾिसो बाबा कीअं सम्झाईंदा, भई दरकनि में बि ॾिसो छा रखियल आहे। हिकु माता आई रोईंदी, चईंसि बाबा मुंहिंजी धीअ ॼाई आहे ऐं अॼु खां 50-60 साल पहिरियों धीअ थींदी हुई त डोरापा मिलंदा हुआ सत्संग में, भई धीअ ॼणी अथई, धीअ ॼणी अथई। आई बाबा वटि, चईंसि बाबा निराण मूंखे डोरापा ॾेई ॾेई पूरो कयो आहे, भई तोखे छा ॼाई आहे? धीअ ॼाई आहे। हाणे तव्हां जल्दी कुझु रहमत करो, भई पुटु थिए। त बाबा चईंसि तूं निराण खे कुझु बि जवाबु न ॾे, जेतिरा तोखे डोरापा ॾींदी तुंहिंजे नसीब में 5 धीअरूं लिखियल आहिनि, त बाक़ी जूं 4 उन वटि हली वेंदियूं। बोल गोदरी वारे। ऐं तोखे हाणे छा ॼणंदो? पुटु ॼणंदो। त चएसि तो सहंदीअ त पाईंदीअ, तूं दरगाह ॿुध, तुंहिंजूं 4 धीअरूं जेके आहिनि बाक़ी जूं लिखियल उहे तुंहिंजे निराण वटि हली वेंदियूं। ऐं बराबरि ई थियो, हिन माता खे पुटु ॼायो ऐं उन निराण खे छा ॼायो? 4 धीअरूं ॼायूं। बोल गोदरी वारे। त अगरि केरु असांखे दरगाह ॾे थो, माना उहो पंहिंजो पुण्य असांखे ॾे वेठो ऐं असांजा जेके ख़राब कर्म आहिनि उहे कटे वेठो। इन करे हिमत सां अची करे सेवा कजे। कहिड़ी अहिड़ी जॻह आहे जिते दरगाह न मिलंदा आहिनि? नौकरी करण वेंदा आहिनि माण्हू त दरगाह न मिलंदा आहिनि? मिलंदा आहिनि हर जॻह ते। घर में दरगाह मिलंदा आहिनि, ॿाहिरि जिते वञो, माना दरगाह त जिते किथे आहिनि। मंदिर छो छॾिजे, सेवा छो छॾिजे? पक्को थी करे मन में बाबा खे विहारजे। बोल गोदरी वारे श्याम की। मात हिंजी आया तू मुंहिंजो, मात हिंजी आया तू मुंहिंजो, हिंदो सभिनि जो प्यार थी वियो, माता सभिनि जो प्यार थी वियो। मुंहिंजा बाबल मुंहिंजा सतगुर मन पूरे पत में ॼाणी जो, मन पूरे पत में ॼाणी जो। दुनिया
Thank you.
Yeah.